ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राणीपुर में पीरन जी हवेली में तशद्दुद बाद तड़पी फौत थी वियल फातिमा फरड़ो जे केस वारो मामलो। क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह इम्तियाज़ मीरासी खे खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राणीपुर में पीरानी हवेली में तशद्दुद बाद तड़पी फौत थी वियल मासूम फातिमा फरड़ो वारे मामले में क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां आवाज़ जे रिपोर्टर शकील जामवी खां। जी शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, राणीपुर जी हवेली में सख्त तशद्दुद बाद तड़पी फौत थियल मासूम फातिमा फरड़ो वारे केस जे मुख्य जवाबदार सैयद असद शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे खैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में अॼु पेश कयो वियो। जवाबदार असद शाह फातिमा फरड़ो केस जो मुख्य जवाबदार आहे, जंहिंजो रिमांड पूरो थियण ते अॼु खैरपुर जी अदालत में पेश कयो वियो ऐं खैरपुर जी अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक 7 ॾींहनि जे रिमांड ते खेनि पुलिस हवाले करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर पुलिस हिन वक़्तु ताईं मक़तूला फातिमा फरड़ो केस में जेका आहे का बि ख़ातिर ख्वाह अॻु भराई न करे सघी आहे। खैरपुर पुलिस इन केस में ई जेको आहे जेके फरार थियल जवाबदार आहिनि सईदा हिना शाह ऐं उनजो वालिद सैयद फयाज़ शाह, ॿिन्ही खे बि गिरफ़्तार न करे सघी आहे। नई वरी जेको आहे जेको मुख्य जवाबदार आहे सैयद असद शाह, उनजे मोबाइल जो कोड बि हिन वक़्तु ताईं मालूम न करे सघी आहे। उन हवाले सां अॼु बि खैरपुर में एहतिजाज कयो वियो ऐं खैरपुर समेत समूरे मुल्क जी आवाम इहो मुतालबो करे रही आहे त खैरपुर पुलिस खे इन केस में अॻु भराई करे इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी करणु घुरिजे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील।